सेखारियो में भली कार शागिर्द साथियों ये जेके खूबसूरत नज़ारा तव्हां ॾिसी रहिया आहियो ही असांजे मीरपुर ख़ास जे ज़िले तालुके सिंधड़ीअ जे 12 माइल शहर जे आसपास जा आहिनि। ही तव्हां ॾिसी रहिया आहियो खूबसूरत नज़ारा सियारे जा हसीन मंज़र जेके तव्हांजे साम्हूं आहिनि। असां चाहियोसीं रोज़ानी असां हितां गुज़री वेंदा आहियूं, पर असां चाहियो त छो न अहिड़े खूबसूरत मंज़र में भी तव्हां सां मुलाक़ात कजे ऐं हिते भी पाण थोड़ी पढ़ाई करियूं। यकीनन अहिड़े ख़ुशगवार माहौल में पढ़ाई पाण खे मज़ो ॾींदी। तो दोस्तों हिते पाण जेको आहे सो तव्हांजे किताब जे सिफ़े नंबर 51 ते अचूं था, जंहिंजे आख़िर में आहे हिकिड़ी एक्सरसाइज़ कोहेसिव डिवाइसिस। पाण पहिरीं भी कुछ पढ़ियूं आहिनि, ही कुछ वधीक आहिनि, तव्हां ॾिसी रहिया हूंदा आहिनि। त ही आहिनि बट ऐं अनलाइक। ही कंट्रास्ट आहे बट ऐं अनलाइक। बट जो मतिलबु आहे पर, अनलाइक जो मतिलबु आहे वांगुरु न। हाणे बट ऐं पर ॿई जेके आहिनि से हिकु तरह सां साॻी माना में आहिनि। इन्हनि खे पाण ही एग्ज़ाम्पल्स में वधीक सवले नमूने सां ॾिसी सघंदासीं। जीअं ॻाल्हाइण जो तरीक़ेकार हूंदो आहे, जीअं हिते तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो, बर्ड्स हैव 2 legs बट माइस हैव 4 legs। यानी पखियुनि खे 2 टंगूं थींदियूं आहिनि, पर कुआ जेके आहिनि उन्हनि खे 4 टंगूं थींदियूं आहिनि। इन्ही साॻी ॻाल्हि खे अनलाइक में भी ॿुधाए सघिजे पियो। ही साॻो ई साॻो सेंटेंस आहे। अनलाइक माइस यानी कुअनि वांगुरु न, बर्ड्स हैव 2 legs पखियुनि खे 2 टंगूं थींदियूं आहिनि। ये ॾिसो तव्हां सम्झी विया हूंदा। हिननि ॿिन्ही सेंटेंसिस खे पाण पनो थुलायूं था। हिन जी एक्सरसाइज़ आहे, उनखे कंदासीं। मूंखे उमेद आहे त तव्हां वधीक सम्झी वेंदा। ही एक्सरसाइज़ नंबर 4 आहे, सिफ़े नंबर 52 ते। हिन में पाण बट ऐं अनलाइक सां फिल कंदासीं। पहिरियों थियो पियो आहे अनलाइक समीना वांगुरु न, नजमा लव्स ड्राइविंग। नजमा खे वणे थी ड्राइविंग। अहिड़े नमूने सां यानी समीना खे का ॿी शइ वणे थी, मुमकिन आहे उनखे कुकिंग वणंदी हुजे। हाणे हिन मां ॿियो हिकिड़ो सेंटेंस करियो जी 3 नंबर आहे वी आर लेट, असांखे देरि थी वई आहे डैश वी विल कैच द ट्रेन। यानी हिन में बट ईंदो या अनलाइक। असां जेको आहे सो रेल ताईं पहुची वेंदासीं। हिन में सिंपली बट ईंदो वी आर लेट बट वी विल कैच द ट्रेन। असांखे देरि त थी वई आहे पर असीं रेल ताईं पहुची वेंदासीं। जी बिलवर्स ॿियो करियूं था। वी आर हैविंग अ गुड टाइम, असांजो वक़्तु ॾाढो सुठो पियो गुज़रे। अनलाइक हिते अनलाइक कोन अची सघंदो, बट वी मिस सम आवर फ्रेंड्स। असांजो वक़्तु ॾाढो सुठो पियो गुज़रे, पर असांखे कुझु दोस्त यादि पिया अचनि, असां उन्हनि खे ॾाढो मिस पिया करियूं। अहिड़ो हिकिड़ो ॿियो बि करियूं था जी ही 8 नंबर। हिन में ईंदो डैश मी ही इज़ स्टडिंग एंड आल्सो वर्किंग। यानी ही कमु बि करे पियो ऐं पढ़े बि पियो। त मी यानी अनलाइक मी मूं वांगुरु न, पर ही पढ़े बि पियो ऐं कमु बि करे थो। आउं सिर्फ़ु पढ़ंदो आहियां या रांदि खेॾंदो आहियां। सम्झी विया? हाणे तव्हां सम्झी विया हूंदा अनलाइक ऐं बट जो इस्तेमालु। हाणे ॾिसो ही ही बि करियूं था 6 नंबर। द फूड इज़ हेयर इज़ गुड, हिते खाधो सुठो आहे। डैश द फूड वी हैड एट द होटल लास्ट नाइट, असां जेको खाधो गुज़रियल राति होटल में। चए थो ही खाधो सुठो आहे, असां जेको खाधो। हाणे हित में ईंदो अनलाइक, यानी द फूड हेयर इज़ गुड, हिते जेको खाधो आहे सो ॾाढो सुठो आहे। अनलाइक द फूड उन खाधे वांगुरु न, वी हैड एट द होटल लास्ट नाइट, जेको असां राति खाधो होटल में। ही उन वांगुरु न आहे, ही उन खां सुठो आहे। अहिड़े नमूने सां हिन जी ही ॿी एक्सरसाइज़ आहे। हिन में मैच करणा आहिनि कालम अनलाइक ऐं बट सां। त हाणे ही तव्हां ॾिसो अनलाइक हैदराबाद वांगुरु न, हा। भंभोर हैज़ नो शॉपिंग प्लाज़ास मीन्स एन सां एड थींदो। अहिड़े नमूने सां ॿियो हिन मां को रैंडम करियूं था। लाहौर हैज़ अ रिवर, लाहौर खे हिकिड़ी नदी आहे, लाहौर में हिकिड़ी नदी आहे। हाणे हिन में कहिड़ो ईंदो? बट आई वॉन्ट न, बट वी फोल्ड न, बट कराची हैज़ अ सी, पर कराचीअ में जेको आहे सो छा आहे? समुंड आहे। बिल्कुलु सही, हिन सां थींदो।
अहिड़े नमूने सां पाण हिकिड़ो ॿियो बि करियूं था अनलाइक क्विंस इहे आहे 7 ते अनलाइक क्विंस यानी सिकनि वांगुरु न बट वी कैन फोल्ड द पेपर मनी पर असां जेके कागर या नोट आहिनि उन्हनि खे वेड़े बि सघूं था बट वी कैन फोल्ड द पेपर मनी असीं कागर जे सिकनि खे वेड़े बि सघूं था। हाणे ॿियो बि हिकिड़ो करे था छॾियूं द पीकॉक्स आर डाइंग जेके मोर आहिनि मरी रहिया आहिनि मोर मरी रहिया आहिनि हा पर हीअ थींदो बट पीपल आर नॉट पेइंग अटेंशन पर माण्हुनि खे उन ते को बि ध्यानु कोन्हे द पीकॉक्स आर डाइंग बट द पीपल आर नॉट पेइंग अटेंशन पर माण्हू जो उन तरफ़ को बि ध्यानु कोन पिया ॾियनि उन तरफ़। सो दोस्तो हीअ आउं सभु कोन कंदुसि तव्हां ॿिया कंदव जेकॾहिं सम्झ में न अचनि त मूंखां ज़रूरु पुछंदा ऐं वेंदे वेंदे हिकु भेरो ॿीहर तव्हांखे ख़ूबसूरत मंज़र ॾेखारे था छॾियूं। ही नज़ारा डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ासि जे तालके सिंधड़ीअ जे 12 माइल स्टॉप जे आस पास आहिनि ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो मुंहिंजो ॻोठ बि इते ई आहे। तव्हांजी महिरबानी।